अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजो किचन। अॼु असां मायराजो किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं स्पेशल रेसिपी जंहिंजो नालो आहे झटपट फालूदो। झटपट फालूदो ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु पतीले में असां खीर विधो आहे 3 कप्स, ज़ाफ़रान विझूं था हिकु चुटकी, चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं हाणे विझूं था नंढनि फोटनि जो पाउडर 1/4 टीस्पून ऐं लूणु विझूं था हिकु चुटकी। हिकु दफ़ो ॿीहर चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स थी वियो आहे त हाणे विझूं था कलरफुल सयूं 1/2 कप ऐं चङी तरह सां चमचो हलायूं था ऐं हाणे असां खीर खे पचाईंदासीं तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ खीर खे विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था खंडु 1/4 कप, चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे मज़ीद 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते खीर खे पचाईंदासीं। 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते खीर खे पचायो आहे। हाणे हिकु कप में कस्टर्ड पाउडर विधो आहे 2 टेबल स्पून ऐं खीर विझूं था 1/2 कप। चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स थी वियो आहे त हाणे कस्टर्ड मिक्सचर विझूं था उबलंदड़ खीर में ऐं तक़रीबन 15 खां 20 सेकंड्स ताईं चङी तरह सां चमचो हिलाए मिक्स कंदासीं ऐं हाणे हिन कस्टर्ड मिल्क खे थधे थियण जे लाइ हिकु साइड ते रखी छॾियूं था। असां हिकु ग्लास खयो आहे जंहिंमें विझूं था थोरा बनाना जा स्लाइसिस, थोरा अंगूर विझूं था, कुझु मैंगो जा पीसिस विधा आहिनि ऐं कस्टर्ड मिक्सचर विझूं था जेको असां ठाहे थधो थियण लाइ रखियो हुयो। साई जेरी जा कुझु चंक्स विझूं था ऐं हाणे पीली जेली जा कुझु पीसिस विधा आहिनि, अंब जा कुझु पीसिस विझूं था ऐं कस्टर्ड मिक्सचर विझूं था ऐं कुल्फा आइसक्रीम विझूं था तक़रीबन 2 खां 3 टेबल स्पून जे क़रीब। ऐं हाणे असां गार्निश कयूं था कुटियल पिस्तनि सां ऐं 1 टेबल स्पून ॻाढ़े शरबत सां। जी फ्रेंड्स, असांजो मज़ेदार ऐं आसान झटपट फालूदो सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजो किचन। अॼु असां मायराजो किचन में ठाहियूं था इफ्तार स्पेशल ड्रिंक जंहिंजो नालो आहे टेपियोका ड्रिंक यानी साबूदाणनि जो ड्रिंक। हीअ ड्रिंक ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिकु कप में बेसल सीड्स यानी तुलसी जा ॿिज विधा आहिनि 1 टेबल स्पून ऐं पाणी विझी पिसाए रखियो आहे तक़रीबन 30 मिनट्स जे लाइ। हाणे असां हिकु ॿियो प्यालो खयो आहे जंहिंमें असां साओ जेली पाउडर विझूं था 200 ग्राम्स ऐं 1.5 कप गरम पाणी विधो आहे। चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं रेफ्रिजरेट करे छॾींदासीं 30 मिनट्स जे लाइ। हाणे असां खयो आहे येलो जेरी पाउडर यानी हेड्रो जेरी पाउडर 200 ग्राम्स ऐं हिन जेरी पाउडर में बि 1.5 कप जे क़रीब गरम पाणी विझी चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं रेफ्रिजरेट करे छॾींदासीं। इन खां पोइ असां वटि आहे ॻाढ़ो जेली पाउडर 200 ग्राम्स
ऐं हिन जेली पाउडर में बि 1.5 कप गरम पाणी विझी चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं रेफ्रिजरेट करे छॾींदासीं। इन खां पोइ असां खणी आहे हिकु अदद कढ़ाई ऐं कढ़ाई में खीर विझूं था तक़रीबन 1 लीटर ऐं तक़रीबन 2 मिनट्स जे लाइ खीर खे विचोली बाहि ते पचाईंदासीं ऐं चमचो हलाईंदा रहंदासीं। ऐं हाणे असां विझूं था खजूर 2 अदद ऐं खजूर खे असां ॿिज कढी नंढनि नंढनि टुकड़नि में कटे छॾियो आहे। हेवी क्रीम विझूं था 250 ml चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे विझूं था कंडेंस्ड मिल्क 1/2 कप चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं हाणे खीर खे हल्की बाहि ते उबलण ॾींदासीं। ऐं खीर जॾहिं उबरी वेंदो त असां चुल्हो बंदि करे छॾियो आहे ऐं खीर खे थधि थियण लाइ रखी छॾियूं था। हाणे असां खयां आहिनि ग्लास ऐं ग्लास में असां विझूं था 1 टेबल स्पून जे क़रीब बेसिल सीड्स जेके असां पिसाए रखिया हुया। पोइ विझूं था साई जेली जा कुझु पीसिस ऐं हुनजे मथां विझूं था येलो जेली ऐं पोइ विझूं था ॻाढ़ी जेली जा पीसिस ऐं हाणे मथां विझूं था बॉइल थियल साबूदाणा 1 टेबल स्पून ऐं हाणे विझूं था 2 खां 3 टेबल स्पून खीर जेको असां पहिरियों खां ई उॿारे रखियो हुयो। ऐं फ्रेंड्स असांजी मज़ेदार ऐं हेल्दी टेपियोका ड्रिंक बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।